बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझे यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 20 पढ़ंदासीं दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे माहौल जी सफ़ाई। हिन सबक जो पहिरियों हिसो असां पहिरें वीडियो में पढ़ी चुका आहियूं। अॼु हिसो ॿियो पढ़ंदासीं। पहिरें सबक खे हिजे पोइ रवां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे तरफ़। अलफ पिश हेवा हो ऊ हो, दालवा नून पिश दूं, हेवा नून पिश हूं दूहूं, काफ़िए के तेदर ते, रईदर री, नुनदर ने, केतिरनी, हमदो यदरी, केतिरनी, खाए जबर ख, तोय जबर त, रेदर रे, नून अलफ ना, काह पिशक, खतरनाक, गाब जबर ग, हमदो जरे, सीन जबर स, नून जर ने, गायसने, सीन अलफ नून सा, गैसन सा, मीम जर में, लामिये जर ली, मिली, ठे जबर ठ, हे, ठहे, ठेवा थो, काफ अलफ का, रे जर रे, खाय अलफ खा, नून जबर न, नून जर ने, कारखाना ने, हमदो दोजरे ऐं, फये फे, कावजर के, टेजर टे, रईजर री, नून जर ने, फैक्ट्री ने, मीम अलफ नून माँ, नून कावजर निक, रे नून जबर र, दाल जबर द, रे पिशड़, निकरंदड़, दालवा नून पिश दूं, हेवा नून पिश हूं दूहूं, हमदो दोजरे ऐं, जे जबर ज, हे जबर है, रईजर री, लामवा लो, जहरी लो, पे अलफ पा, णईजर णी, पानी, साद अलफ सा, फे पिश फ, साफ, सिन पिश स, थे जर थे, रये रे, सुथरे, मीम अलफ मा, हाय वा हो, लाम जबर ल, मा हो ल, मीम दो जर में, शीन अलफ शा, मीम जर में, लाम पिश ल, शामिल, थये जर थी, अलफ पिश ओ, नून जबर न, उन, खये खे, उन खे, खाय जबर ख, रे अलफ रा, बेपिश ब, खराब, काव जबर क, रे जर रे, ये वा यो, कर यो, छे जबर छ, डये जर डी, नून जर ने, छड़ी ने, अलफ जबर सीन अलफ नून सा, असां, खये खे, पे नून जबर प, हे नून जर हे, जिमिए जे, पहजे, मीम अलफ मा, हाय वा हो, लाम जबर ल, मा हो ल, खये खे, साद अलफ सा, फे पिश फ, साफ, सीन पिश स, थे जर थे, रेवारो, सुथरो, रे जबर र, खे जबर ख, णे जबर ण, रखण, लाम अलफ ला, हमदो जरे लाए, दालवा नून पिश दूं, हेवा नून पिश हूं दूहूं, छे जबर छ, डये नून जर डी, दाल जबर द, रे जर रे, छड़ी दड़े, गाफ अलफ गा, डये जर डी, नून जर ने, गाड़े ने, जिमवा जो, अलफ सीन जर इस, ते एन जबर त, मीम अलफ मा, लाम पिश ल, इस्तेमाल, नून जबर न, काफ जबर क, रे जबर र, णे पिश ण, करण, घेरे पिश घुर, जिमिए जे, घुरजे, काफ अलफ का, रे जर रे, खाय अलिफ खा, नून जबर न, नून जर ने, कारखाना ने, हमदो दोजरे ऐं, फये फे, काव जर के, टे जर टे, रये जर री, नून जर ने, फैक्ट्री ने, खये खे, शीन जबर श, हे जर हे, रे जबर र, नून जर ने, शहर ने, जिमिए जर जी, अलफ मदवा, बे अलफ बा, दलिए जर दी, नून जर ने, आबाद ने, खे अलफ नून खां, पे जबर प, रये रे, परे, काफ अलफ का, हमदो जरे, मी पिश म, कायम, काव जबर क, जिमिए जे, कजे, वा जबर व, णे जबर न, नून जर ने, वण ने, हमदो दो जरे ऐं, बेवा पिश बू, टे जबर ठ, नून जर ने, बूट ने, खये खे, वा जबर व, ढाई जबर ढ, णे पिश ण, वढण, नून जबर न,
घेरे पेश घुर जिमिए जे घुर जे वा ज़बर व दाल ज़ेर धे वधे खे अलफ नून खां खां वा ज़बर व दाल पेश ध वध वा ज़बर व णे ज़बर ण वण हमदो दो ज़रे ऐं बेवा पेश बू टे अलफ टा बूटा पे वापो खे ज़बर ख णे पेश ण पोखण घेरे पेश घुर जिम ज़बर ज नून ज़र ने घुर जने छेवा छो छो ते ज़बर त वा ज़बर व णे ज़बर ण वण हमदो दो ज़रे ऐं बेवा पेश बू टे अलफ टा बूटा अलफ मद आ काफ ज़ेर के सीनिए ज़र सी जिम ज़बर ज नून ज़र ने ऑक्सीजन खयालिफ खा रे ज़ेर रे जिम पेश ज खारिज काफ ज़बर क नून ज़र ने कन्ने थे अलफ था जिमिए जे काफ अलफ का जे का अलफ ज़बर सीन अलफ नून सा असा खइए खे सीन अलफ सा हे पेश हो साह खे ज़बर ख णे ज़बर णे ज़बर ण खणण मीम दो ज़र में मीम ज़बर म दाल ज़बर द मदद काव ज़बर क रइए रे कर रे थइए ज़र थी हमदो दो ज़रे ऐं काफ अलफ का रे ज़र रे बे अलफ बा नून पेश न कारबान डे अलफ डा हमदो ज़रे डाए अलफ मदवा काफ ज़र के सीन अलफ सा हमदो ये ज़रे डे पेश ड ऑक्साइड कार्बन डाइऑक्साइड जिमिए जे मीम काफ ज़र मिक दाल अलफ दा रे ज़बर र मिकदार खइए खे घे ज़बर घ टे अलफ टा हमदो ये घटाए थइए ज़र थी काफ ज़र के लाम अलफ ला सीन ज़बर स किलास जिमिए जे हे ज़र हे काफ ज़बर क हिक शीन अलफ शा गाफरे ज़र गिर दाल पेश द शागिर्द शीन ज़बर श काफ़ी ज़र की लाम पेश ल शकील अलफ हाय ज़बर मीम ज़बर म दाल पेश द अहमद शकील अहमद अलफ सीन पेश उस ते अलफ ता दाल ज़बर द उस्ताद जिमिए ज़र जी सीन मीम ज़बर सम झे अलफ झा णइए ज़र णी हमदो ज़बर समझाणिय तइए ते ऐन ज़बर मीम ज़बर म लाम पेश ल अमल काफ ज़बर क रइए रे कर रे दालवा दो सीन ज़र से ते ज़बर त नून ज़र ने दोस्त ने सीन अलफ नून सा गाव ज़बर ग डे ज़र डे जिमिए ज़र जी गड जी पे नून ज़बर प हे नून ज़र हे जिमिए जे पहजे गेवा गो ठे ज़बर ठ गो ठ मीम दो ज़र में वा ज़बर व णे ज़र णे काफ अलफ का रइए ज़र री हमदो ज़बर वणकारिय जिमिए ज़र जी मीम पेश मो हे ज़र हे मीम ज़बर म मुहिम हे ज़बर है लाम अलफ ला हमदो ये ज़री हलाई हमदो दो ज़रे ऐं अलफ पेश हो तइए ते उते वा ज़बर व णे ज़बर ण वण हमदो दो ज़रे ऐं बेवा पेश बू टे अलफ टा बूटा पेवा पो खे ज़र खे ये अलफ या पोखिया वा ज़बर व णे ज़बर ण नून ज़र ने वण ने हमदो दो ज़रे ऐं बेवा पेश बू टे ज़बर ट नून ज़र ने बूट ने सीन ज़बर स ॼइए जे सॼे गेवा गो ठे ज़बर ठ ॻोठ खइए खे ॻोठ खे खायवा पेश खू बे ज़र बे साधवा पेश सू रे ज़बर र ते पेश त खूबसूरत बे ज़बर ब नून अलफ ना हमदो ये बनाए छे ज़बर छ डे ज़र डे ये वायो छडियो अलफ ज़बर हे ज़र हे रइए ज़र री हमदो ज़बर एहड़िय रइए ज़र री ते ज़र ते रीत हे ज़र हे
नून ज़बर न हिन शीन लफ़ शा गाफ़ रे ज़र गिर दाल ज़बर द शागिर्द जिमी ज़र जी नून ज़बर न ढाई ज़र ढे रई ज़र डी हमदो ज़बर नंढड़ी काफ़ा को शीन ज़बर श कोशश सीन लफ़ नून सा सीन नून ज़बर सा दाल ज़बर द सीन ज़र से संद से गेवा गो ठे ज़बर ठ गोठ जिमा जो गोठ जो मीम लफ़ मा हायवा हो लाम पिश ल माहौल बेह ज़बर बह ते ज़बर त रे पिश र बेहतर थये ज़र थी वाज़र वे ये वायो व्यो। दोस्तों हाणे सबक खे रवां पढ़ंदासीं। उहो दूहों केतिरनि ख़तरनाक गैसनि सां मिली ठहे थो। कारखाननि ऐं फैक्ट्रियुनि मां निकिरंदड़ दूंहों ऐं ज़हरीलो पाणी साफ़ सुथरे माहौल में शामिल थी उन खे ख़राब करियो छॾीनि। असांखे पंहिंजे माहौल खे साफ़ सुथरो रखण लाइ दूंहों छॾींदड़ गाॾियुनि जो इस्तेमालु न करणु घुरिजे। कारखाननि ऐं फैक्ट्रियुनि खे शहरनि जी आबादियुनि खां परे क़ाइमु कजे। वणनि ऐं ॿूटनि खे वढणु न घुरिजे। वधि खां वधि वण ऐं ॿूटा पोखणु घुरिजनि छो त वण ऐं ॿूटा ऑक्सीजन ख़ारिज कनि था जेका असांखे साहु खणण में मदद करे थी ऐं कार्बन डाई ऑक्साइड जी मिक़दार खे घटाए थी। क्लास जे हिकु शागिर्द शकील अहमद उस्ताद जी सम्झाणीअ ते अमल करे दोस्तनि सां गॾिजी पंहिंजे ॻोठ में वणकारीअ जी मुहिम हलाई ऐं उते वण ऐं ॿूटा पोखिया। वणनि ऐं ॿूटनि सॼे ॻोठ खे ख़ूबसूरत बणाए छॾियो। अहिड़ीअ रीति हिन शागिर्द जी नंढड़ीअ कोशिश सां संदसि ॻोठ जो माहौल बहितर थी वियो।